पेश थो कयां जंहिं अहिड़े मूज़ी मर्ज़ में पहिरियों चकर न्यूसैदाबाद में सेमिनार करायो आहे। रात ॾींहुं ही अॼु मुंहिंजो भेनरूं घटि वसाइलनि हूंदे बि हेल्थ वर्कर चाहे कुता पोयां लॻनि चाहे के मसइला हुजनि वॾेरनि जूं परेशानियूं मौलवी हज़रात जेके तनक़ीद कंदा रहनि उन इन चाहे पोलियो हुजे चाहे कहिड़ा मसइला पर अॼु जो ॾींहुं ते मेड़ा को आहे तव्हांजे लाइ माना सुजागी ॾियण त हीअ जेका बीमारी आहे त मौतमार बीमारी ठीकु आहे बचाइण वारी रब जी ज़ात आहे पर अल्लाह ताला असां इंसान खे अशरफुल मख़लूक़ात करे पैदा कयो आहे असांजी नूसैदाबाद तहलका अस्पताल में HIV एड्स जहिड़े मूज़ी मर्ज़ जे बारे में मशहूर NGOs NRSP जे तरफ़ां सेमिनार मुनक़िद कयो वियो जंहिंमें DHO मटियारी हेल्थ डॉक्टर इम्तियाज़ अहमद काका असिस्टेंट कमिश्नर न्यूसैदाबाद सैयद उमर हैदर रिज़वी डॉक्टर ज़हीर अहमद मेमन डॉक्टर फरीद अहमद मेमन डॉक्टर अयाज़ अबड़ेजो सिविल सोसाइटी न्यूसैदाबाद जे अॻुवाणनि अब्दुल वाहिद उमरानी वक़ार अहमद लाखो इम्तियाज़ हुसैन मेमन NRSP जे मैडम समीना बानो दीदार अहमद उजण समेत शहरनि ऐं ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई जंहिंमें मूज़ी मर्ज़ एड्स जे मुतलिक़ मुख़्तलिफ़ डॉक्टरनि ऐं माहिरनि आगाही ॾिनी ऐं उन खां बचण बाबति एहतियाती तदबीरूं ॿुधायूं वयूं। अब्दुल वाहिद उमरानी सोच TV न्यूसैदाबाद।